बलोच इबरत टीवी तरफ़ां एशिया कप जे हवाले सां स्पेशल टेलीकास्ट में तव्हां सां हाज़िर आहियूं। एशिया कप में अॼु टॉप 4 जा मुक़ाबला शुरू थी विया आहिनि, जंहिंमें कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में पाकिस्तान ऐं बांग्लादेश जो पहिरियों दंगल थियो। पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे दंगल में बांग्लादेश जी टीम पहिरियां टॉस खटे बैटिंग जो फ़ैसिलो कयो, जेको शुरूआती तौर ते उन लाइ ग़लति साबित थियो, छाजे करे जो 46 रन्सनि ते सिर्फ़ु 4 खिलाड़ी हुननि जा आउट थी विया, जंहिंमें पाकिस्तान जी बहितरीन पेस अटैक हिकु भेरो ॿीहर पाण मंझरायो। जेकॾहिं अंगनि अखरनि ते गौर कयूं त इब्तिदाई तौर ते 46 रन्सनि ते 4 विकेटूं बांग्लादेश जूं किरण बैदि जहिड़ी रीति शकीबुल हसन ऐं मुशफ़िक़ुर रहीम टीम खे सहारो ॾिनो ऐं 100 रन्सनि जी पार्टनरशिप क़ाइमु कई, उन बैदि इहो महसूसु थी रहियो त हाणे टीम घटि में घटि 250 खां 300 जो टारगेट ॾींदी। पर उन बैदि पाकिस्तान जे पेस अटैक हिकु भेरो ॿीहर बहितरीन बॉलिंग कंदे शकीबुल हसन खे पहिरियां घरबीड़ो कयो, उन बैदि मुशफ़िक़ुर रहीम जी बि विकेट हासिल कई। अहिड़ी रीति पाकिस्तान जे ख़िलाफ़ु बांग्लादेश 193 रन्सनि ते ऑल आउट थी वई। जेकॾहिं पाकिस्तान जे बॉलरनि जी कारकर्दगी नज़र विझूं त हारिस रऊफ़ हिकु भेरो ॿीहर पंहिंजो पाण मंझरायो ऐं 4 विकेटूं हासिल कयूं। नसीम शाह जे हिसे में 2 विकेटूं आयूं, जॾहिं त शाहीन शाह अफरीदी ऐं फ़हीम अशरफ हिकु हिकु विकेट हासिल कई। माना हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान जे पेस अटैक 9 शिकार कया हिकु इनिंग में। भारत जे ख़िलाफ़ु 10 जूं 10 विकेटूं इंडिया जे ख़िलाफ़ु माना पाकिस्तान जे पेसर्स हासिल कयूं ऐं हिन अॼोके मैच में बि 9 विकेटूं पाकिस्तान जे पेसर्स जे हिसे में आयूं, जेका हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। जेकॾहिं पाकिस्तान जी चेस जे हवाले सां ॻाल्हि कयूं त पाकिस्तान जो चेस एतिरो मुश्किल न हो। 40 ओवरनि में पाकिस्तान पंहिंजो घुर्बल हदफ़ हासिल करे वरितो। इमाम उल हक जेको मुसलसल नाकाम थी रहियो, उन 78 रन्सनि जी इनिंग खेॾी, जॾहिं त मोहम्मद रिज़वान जेको आहे 63 रन्सूं ठाहे टॉप स्कोरर रहियो। पाकिस्तान 3 विकेटनि जे नुक़सान ते जेको आहे हदफ़ हासिल कयो। हारिस रऊफ़ खे बहितरीन बॉलिंग ते मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो। हाणे इन सॼे सीनियरियो में जेकॾहिं असां ॾिसूं त पाकिस्तान जी बॉलिंग जी कारकर्दगी ॾाढी बहितरीन नज़र अची रही आहे। बैटिंग अॼु थोरो स्टेबल नज़र आई आहे, पर मिडल ऑर्डर में वरी बि थोरो फुक़दान आहे। ऐं जेकॾहिं ओपनिंग पेयर जी ॻाल्हि कयूं त पंहिंजो फ़खर ज़मान जेको मुसलसल नाकाम थींदो पियो वञे, उनखे पंहिंजी कारकर्दगी बहितर करण जी ज़रूरत आहे। हाणे अॻिते हली ॾिसूं त अञा 2 मैच आहिनि टॉप 4 में पाकिस्तान जा, जेके श्रीलंका ऐं भारत सां आहिनि। हाणे उन्हनि में पाकिस्तान कहिड़ी रीति कारकर्दगी ॾेखारे थो, उहो वक़्तु ॿुधाईंदो। इन वक़्त ताईं असांखे इजाज़त ॾिना। मुदस्सिर नज़र बलोच, इबरत टीवी, हैदराबाद।